अॼु बि असांजी का नई घुर कोन्हे, नई वरी अॼु को नओं मुतालबो आहे। अॼु मुंहिंजे वर कामरेड सिंगार मुंहिंजे महबूब जे खमजण खे 26 ॾींहुं आहे। अॼु 26 ॾींहुं बि असीं सरापा एहतजाज आहियूं पंहिंजी आवाम वर्कर्स पार्टी जे मेंबर्स सुधो, पंहिंजे कुटुंब सुधो, पंहिंजे हिन शहर वासियुनि सुधो सिंगार जी आज़ादीअ जे लाइ हिन रोदनि रस्तनि ते। कामरेड सिंगार खे हिन महिल ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे, जॾहिं ताईं 26 ॾींहुं आहे असीं मुसलसल एहतजाज में आहियूं, पर हिन महिल ताईं किथां बि का भिणक न पइजी सघी आहे त सिंगार काथे आहे। ईद जो वॾो ॾींहुं आहे, हर घर में ईद जूं ख़ुशियूं हूंदियूं, पर मुंहिंजे घर में मुंहिंजा बचड़ा ईद जे वॾे ॾींहुं बि उन्हनि जूं अखियूं पंहिंजे अबे खे ॻोल्हे रहियूं आहिनि, पंहिंजे अबे खे तलाश करे रहियूं आहिनि त असांजो अबो किथे आहे। मुंहिंजा बच्चा पंहिंजे पीउ जे ओसीअड़े में आहिनि, हू तांघे रहिया आहिनि त असांजे बाबा मन को हिन दरवाज़े मां निकिरे, मतां को हितां असांजे अबे जो आवाज़ अचे। बंदि कयो, बंदि कयो। पुरअमन सियासी समाजी वर्कर आहे। कामरेड सिंगार आवाम वर्कर्स पार्टी जो लेबर सेक्रेटरी आहे। 5 साल हू शहरी, 5 साल हू चूंडियल काउंसलर रहियो आहे। हू हिन छा तव्हांखे अमड़ हीर जे आवाज़ उन जी धरती धोड़ींदड़ ई उभ में जेके रोअण जूं ॾारींदड़ ॾारींदड़ आवाज़ आहिनि, उहे तव्हांखे नथा सम्झ में अचनि। मुंहिंजा बच्चा पंहिंजे पीउ जे लाइ हिन महिल रड़ींदड़ आहिनि, छा उहे तव्हांखे नज़र नथा अचनि? असांजा ही सुकल वीरान चेहरा छा इहे तव्हांखे कुझु ॿुधाए न आहिनि रहिया? असीं चाहियूं था, हीअ अपील आहे हिन सिंध हुकूमत खां त हू ही समाजी सियासी कारकुन जेके खंभे गुम कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, त जीअं हू पंहिंजे घर जे भातियुनि सां, पंहिंजे अमड़ियुनि सां, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजनि वञनि सां, पंहिंजे बचनि सां अची करे ईद कनि। ॿी सूरत में असांजो हीउ एहतजाज जो दाइरो त मुसलसल रहंदो। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं असां हिकु ॾींहुं सोशल स्कूल कामरेड हैदर बग जतोईअ जो मल्हाईंदा आहियूं जेको हर साल। मूंखे सिंगार चयो त फौज़िया मां दावतनामा फेसबुक ते ॾियणु थो चाहियां, तूं गीत झूंगार, तूं मूंसां गॾु गीत झूंगार त जीअं मां पंहिंजो दावतनामो हिकु ॾींहं जे स्कूल वारो सभिनी खे ॾियां। मां उन सां गॾु गीत झूंगारियो ऐं जॾहिं गीत झूंगारण खां पोइ मूं चुप कई, मूंखे कामरेड सिंगार चयो फौज़िया तुंहिंजे आवाज़ में केॾी न सिक ऐं केॾी न छिक आहे, तूं पंहिंजे आवाज़ खे कॾहिं बि बंदि न कजांइ। अॼु ख़बर न आहे त कामरेड सिंगार काथे आहे, पर शायदि मुंहिंजो आवाज़ उन कननि ते पहुची रहियो आहे या अलाए न, पर अॼु मां हिननि रोडनि ते, हिननि रस्तनि ते, हिन आला इदारनि खां, हिन रियासती इदारनि खां, सिंध हुकूमत सां झेड़े रही आहियां कामरेड सिंगार जी आज़ादी जे लाइ, ऐं तेसीं ताईं झेड़ींदसि जेसीं ताईं सिंगार खे ज़ाहिर न कयो वेंदो। मां उन सां गॾु पंहिंजे वर, पंहिंजे महबूब जे लाइ गीत बि झूंगारींदसि। अखियुनि में ॻोढ़ा ईंदा छो न ईंदा, मुंहिंजो वर आहे, मुंहिंजे बच्चनि जो पीउ आहे, पर इहे ॻोढ़ा उघी मूंखे बीहणो आहे पंहिंजे साथी सां गॾु। हिन झेड़े खे जोटणो आहे हिन रियासत सां त जीअं मुंहिंजो सिंगार जल्दी वापसि अची पंहिंजे बच्चनि सां जुड़े। हिन अवाम खे बि जेको माण्हू पसंदि हूंदो आहे, हिन रियासत जी अखि में उहो कंडे वांगुरु चुभंदो आहे। असीं पुरअमन शहरी माण्हू, पुरअमन सियासत कंदड़ माण्हू, कामरेड सिंगार हिकु पुरअमन सियासत कंदड़ आहे। हू हारियुनि जो आवाज़ रहियो आहे, हू शागिर्दनि जो आवाज़ रहियो आहे, हू नारी जमहूरी महाज़ खे उभारण में बि हुनजी वॾी जिदोजहद रही आहे। अॼु ही मेड़ ऐं हिन अदनि जो हे साथ हीअ गवाही ॾेई रहियो आहे त कामरेड सिंगार अकेलो न आहे, ही सभु सिंगार आहिनि जेके हिन महिल रोडनि ते सरापा एहतजाज आहिनि ऐं असां सां हम आवाज़ थी बीठा आहिनि। पंहिंजे वर, पंहिंजे महबूब कामरेड सिंगार जी आज़ादी जे लाइ हिन आला इदारनि खां, हिन ऐवाननि में वेठल हिन नुमाइंदनि खां इहा अपील थी कयां, हिन सिंध हुकूमत खां अपील थी कयां त हू ही सियासी जिबरी गुमशुदगियूं ख़तमु कनि, ही सियासी समाजी कारकुन खंभण बंदि कनि, ऐं ॿी न त सूरत में असांजो एहतजाज ईअं ई जारी रहंदो। अॼु मां
वरी पंहिंजे वर कामरेड सिंगार जे लाइ ॿ लाइनियूं ज़रूरु झुंगारींदसि छो जो सिंगार खे मुंहिंजो झुंगाइणु ॾाढो वणंदो आहे ऐं मां तेसीं ताईं झुंगारींदसि जेसीं ताईं मुंहिंजो सिंगार मुंहिंजो वर मुंहिंजो महबूब मुंहिंजो सियासी रहनुमा वापसि न तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे